पंहिंजे तमाम साथियुनि सां गॾु सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। अली अकबर सोलंकी जे आवाज़ सां दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ अवामी तहरीक जे बानी सरबराह रसूल बख्श पली जी चौथीं वरसीअ जे मौक़े ते अवामी तहरीक तरफ़ां संदसि आख़िरी आरामगाह जुंगशाही जे भरिसां ॻोठ मंगर खान पलीजो में जलसो थियो, जंहिंमें सिंधियानी तहरीक जे कारकुननि पारां आलमी इंटरनेशनल गाने ते परेड करे रसूल बख्श पलीजी खे भेटा पेश कई वई। रसूल बख्श पलीजी जी शुरू कयल जदोजहद खे जारी रखण जो अज़म खणी हज़ारे माण्हुनि संदसि आख़िरी आरामगाह ते पहुची खेसि क़ौमी ऐं इनक़लाबी गीतनि जी गूंज सां सलामी ॾिनी। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली, अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो, सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, ANP सूबे सिंध जे जनरल सेक्रेटरी यूनिस बोनेली, सिंधियानी तहरीक जे मरकज़ी सदर सुभानी ॾाहिरी, अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर होरनिसा पली ऐं ॿियनि अॻुवाणनि शिरकत कई। जलसे में सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जे छोकिरियुनि ऐं सुजाॻ ॿार तहरीक जे ॿारनि परेड 7 जी सूरत में पंहिंजे क़ाइद खे सलामी पेश कई। क़ौमी रागी सोढो जोगी दयाल सहराई, हनीफ़ सारंग, सिंधू मल्हाह ऐं ॿियनि क़ौमी गीत पेश करे माहौल खे पुरजोश बणाए छॾियो कया विया। इन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली चयो त अॼु हज़ारे माण्हुनि गॾिजी इहो साबित कयो आहे त मोहतरम रसूल बख्श पलीजो सिंध समेत मुल्क जो हक़ीक़ी अॻुवान ऐं लीडर हो। मोहतरम रसूल बख्श पलीजे जी ज़िंदगीअ जो हिकु हिकु पल सिंधी क़ौम जे हक़नि समेत मुल्क तोड़े समूरी दुनिया जे मज़लूम आवाम जे हक़नि जी जदोजहद में गुज़ारियो आहे। हुन वधीक चयो त सिंध समेत मुल्क जे ताज़ी सूरत हाल मां इहो साफ़ज़ार आहे त मुल्क जे समूरनि मज़लूम क़ौमनि खे मुकमल तौर ते बर्बाद ऐं तबाह करण जो इंतज़ाम कयो वियो आहे। सिंध ऐं सिंधी क़ौम खे त मुकमल तौर ते ख़तमु करण जो मनसूबो सटियो वियो आहे ऐं सिंध दुश्मन में मुख्य किरदारु पीपल्स पार्टी जो आहे। तॾहिं